पानी को मेरे को 5 दिन से टांकी सजी खाली लगी यार जो पिया जो पानी को 5 दिन सजी थी यार पानी को हाले नहीं कर हटा लगी थी तो आते हुआ उन्होंने कैसे ही बैठा पानी तने गावटी को 5 दिन थी छाता जो चमराज जो और सुबुरी ना नहीं वजह को आप पर तानी हथियार जो पास को पजडी कावटी को था जो ये घर की तवन ये घर से सामने ही पानी पानी को न मिले नहीं घर सामने सजो जो तेल बेल निकले तो ये के बाबा बेल के ता निकले तो ता जाके घरन ता के जो पानी पहुंचा केरा ते दिलबर मीरानी केरा सर अल्लाह यार के दिलबर मीरानी तमारा रस्तो खोजो पानी असा उन्हें गाल है पानी दान गादी मां गाल है के जो सा पानी तवा जो हका ता के दींदा इंशाल्लाह सबने या मेहरबानी बाबा पानी तवा के इंशाल्लाह वठी था दियो पानी तवा जो हका सबने कदे का पानी कोने पुत्र 5 ॾींहं साल को ताकि पीएन डे कोने घणा ॾींहं थिया आहिनि 5 ॾींहं ताकि पीएन जो पानी कोन था ॾियनि तव्हां रस्तो उन जे करे बंद कयो केॾी महिल बंद कयो तव्हां रस्तो खोलियो मां ॻाल्हायां तो इंशाल्लाह अल्लाह कंदो तव्हांखे पानी ॾींदा ठीक है स्कूल वेंदा आहियो हां अच्छा ये था दस जे सजो या वडी नाइन साबिया नाइन से बेन इले बाल के सही मां पैगाम सिर्फ साईं दिलबर मीरानी साहब तवा सा मुखातिब है तवा ॾिसो कल मां तवा सा ॻाल्हि ॿोल कई इन हवाले सां त बाबा उते माण्हुनि खे पीअण जो पानी कोन्हे को तव्हां महिरबानी कयो अचो ॾिसो उन जो राइट आहे त उनखे ॾियो न आहे त खलास त तव्हां चयो त तव्हां वटि टाइम कोन्हे को ऐं पाणी जो मसइलो हल आहे हाणे ही नंढड़ा ही ॿार इन्हनि जी उमिरि कोन्हे का रस्ता बंदि करण जी बि ऐं हे पाणी तव्हांजे साम्हूं आहे हींअर मां आयो आहियां ते वेठा आहिनि ऐं पाणी हींअर बि हिननि वटि पीअण जो कोन्हे असां तव्हांखे गुज़ारिश था कयूं अगरि जेकॾहिं तव्हांखे पीअण जो पाणी जो हक़ बग़ैर खसियो था त इहा ॻाल्हि कयो महिरबानी कयो हिन जो पीअण जो पाणी जो मसइलो हल कयो असां तव्हांखे गुज़ारिश कयूं था ही साईं जी रसियो बाबा घर ॾे पीअण जो पाणी कोन्हे टंकी आई हुंदी निकड़ी अदा ही तव्हां पाणी पीअण जो तव्हांखे कोन्हे ख़तम थी वियो कॾहिं ख़तम थी वियो घणा ॾींहं थिया 5 ॾींहं ठीक है अल्लाह खैर कंदो तव्हां रस्तो खोलियो असां चऊं था इंशाल्लाह अल्लाह कंदो तव्हांखे पाणी ॾींदा ठीक आहे पुट बाबा तव्हां रस्तो खोलियो असां ॻाल्हायूं था इंशाल्लाह अल्लाह कंदो तव्हांखे पाणी ॾींदा कौन मां को ॻाल्हायो मां ॻाल्हायां थो ठीक आहे उन्हनि ॻाल्हायो हे तव्हांजो हक़ आहे तव्हांखे इंशाल्लाह पाणी पीअण जो ॾींदा ऐं मां ॻाल्हाए पोइ वरी तव्हांखे इंशाल्लाह ॿुधायां ठीक आहे हा भाई तव्हां छॾियो ठीक है ना बाबा तव्हां परेशान न थियो इंशाल्लाह तव्हांखे पाणी मिलंदो ठीक है अच्छा पानी बना दी बेना और पानी पानी बता दे चलो तो पानी ना तापा जी बना पानी बता दे
सब बैन लगला घरन माल सॼो उन ते मरे पियो थो पाणी माण्हुनि जो पाणी किथे आहे माण्हुनि जो कोन्हे कोन तव्हां बि था पीअंदा इन ताईं फ़र्क़ु न आहे इहा बि ख़ाली लॻी पई आहे